सो साईं असां सां गॾु आहिनि साईं सैफ़ी अयाज़ अली चारण साहब जी तरफ़ हलंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। ठीकु आहे, तबियत ठीकु आहे तव्हांजी? तव्हांखे वरी ॿीहर दोबारा तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। कुझु ॾियारा तव्हां हफ़्ता ट्रांसमिशन में गॾु आहे। रहमत जे अशरे जे हवाले सां कुझु असांजे इल्म में इज़ाफ़ो थी वञे, कुझु असांजे नाज़रीन जे इल्म में इज़ाफ़ो थी वञे। जी जी, हीउ तमामु मुतबरक अशरो जेको आहे सो पंहिंजे पुॼाणी ते आहे। ऐं हीअ असल में रोज़ा जेके आहिनि रोज़ो माना रुकिजी वञणु, माना हर उन शइ खां रुकिजी वञणु जेका हवासनि जे ज़रिए असां ते हावी थिए थी। मिसलन बुरी नज़र आहे, बुरो ख़्यालु आहे, या बुरा बद इख़लाक़ी आहे, इन्हनि शयुनि खां या खाधे पीते खां, इन सभिनी शयुनि खां रुकिजी ऐं पंहिंजो जेको मर्कज़ आहे उहो अलाह ताला जी इबादत में लॻाइणु। वाह 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 वाह। जॾहिं यकसोई थी करे अलाह ताला जी असां इबादत कयूं था त बिल्कुलु पोइ अलाह ताला जो जेके अनवार आहिनि उहे असांजे क़लूब ते बरसाति वांगुरु वसणु शुरू थियनि था। क्या बात है, क्या बात है। ऐं जॾहिं उहे बरसाति वांगुरु वसणु शुरू थियनि था त असांजा गुनाह मिटिजणु शुरू थियनि था। ऐं जॾहिं उहो रहमत जी बरसाति वसे थी त असांजी दिलि बिल्कुलु शफ़ाफ़ आईने जहिड़ी थी वञे थी। भिटाई साईं फरमायो त धोई वर्क वजूद जो, सूफ़िन साफ़ कयुमि धोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियुमि पसंदि करणु प्रिय जो। वाह वाह, क्या बात है। त जॾहिं यकसू थी करे ऐं कंसंट्रेशन सां जेको आहे असां जॾहिं मरकूसी इबादत कयूं था त बिल्कुलु अलाह ताला जा जेके अनवार आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते असांजी तरफ़ अचनि था। क्या बात है। छो जो ख़्यालु इंसान जो जेको आहे उहो ई मर्कज़ आहे। जॾहिं ख़्यालु इंसान जो अलाह ताला जी इबादत में लॻे थो त उहा इबादत हुनजे जिस्म ते असरु करे थी ऐं उनजे नतीजे में हुनखे दीदार थियणु शुरू थियनि था। कॾहिं हू ख़्वाब में ॾिसे थो त मां मदीनो घुमी रहियो आहियां, कॾहिं ॾिसे थो मां मके जो जेको आहे सो काबे जो तवाफ़ करे रहियो आहियां, कॾहिं ओलिया अलाह सां हुनजी मुलाक़ात थिए थी। जीअं जीअं हुनजो क़ल्ब नूरानी थींदो वञे थो तीअं तीअं हुनजे अंदरि उहे अनवार जा उहे जेके मुकाशफ़ात आहिनि हुन ते खुलनि था। ऐं जीअं जीअं हुनजो बुख जे करे नफ़्स कमज़ोर थिए थो त हुनजो अकुल जेको आहे सो कवी थिए थो ऐं उहे इल्हामात हुन ते नाज़िल थियनि था। ऐं अहिड़ी तरह सां हुनजे अंदरि उहे रूहानी ताक़तूं एक्टिव थियनि थियूं जंहिंजे करे हुनजी जेको ज़ाहिर ऐं बातिन जी पाकीज़गी शुरू थिए थी। जेकॾहिं इंसानु इहो मुस्तक़िल कंदो रहे रमज़ान खां पोइ बि त हू हिकु वली अल्लाह बणिजी सघे थो। सुभान अल्लाह। ॾाढी सुठी साईं जन मतिलबु ईअं खणी चवां त मुख़्तसिर लफ़्ज़नि में साईं जन वॾी असांखे सम्झाणी थी छॾे। हा, जीअं असां सिंधीअ में चवंदा आहियूं त बाबा समुंड खे कूज़े में संभोए छॾणु, साईं जन थोरे लफ़्ज़नि में हिकु तमामु वॾी माना ॿुधाई आहे। दोस्तो हमारे ॾिठो त मोहबत रसूल अहिड़ी शइ आहे जंहिंखे लॻे थी त पोइ उनजो सीनो मदीनो थो थी वञे। जॾहिं तार जी तव्हां ॻाल्हि कंदो न, जे तार गंढिजी थी वञे, बेशक महबूब सां तार गंढिजी वञे थी